नवदरो वेझो चांडिया बिरादरी जे बिंदरनि में झेड़े दौरान 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ सूमर चांडियो ऐं ॻोठ गदा चांडियो वासन एहतजाज दौरान कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि हाकिम चांडियो निसार ऐं समंदर चांडियो ज़ख़्मी थी पिया। नवदेरो वेझो चांडिया बिरादरी जे बिंदरनि में झेड़े दौरान 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद सूमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद सूमरो, ॿुधाइजो चांडिया बिरादरी जे बिंदरनि विच में कहिड़ी ॻाल्हि तां झेड़ो थियो? जी बिल्कुलु, नवदेरो भरिसां ॻोठ सूमर चांडियो ऐं ॻोठ गदा चांडियो जे चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मालिके तां झेड़ो थी पियो, जंहिंमें कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया। टिनी ज़ख़्मियुनि खे नवदेरो पुलिस इस्पताल खणी आई, जिन मां 2 ज़ख़्मियुनि ASI हाकिम चांडियो ऐं हिक ॿिए ज़ख़्मीअ खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त नवदेरो थाणे ते हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल थी न सघियो आहे। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सूमरो तफ़सील ॾियण लाइ। वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त चांडिया बिरादरी जे बिंदरनि विच में झेड़े दौरान 3 ॼणा ज़ख़्मी बि थिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।